अस्सलामुअलैकुम। उम्मीद आहे त ख़ुशि हूंदव। असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु हिकु मनसूबो ठाहियो आहे पिकनिक जो बका ढंढ तां। सो हाणे अव्हांजे साथ सां गॾु ओॾा इंजॉय जे लाइ पंहिंजे दोस्तनि सां गॾु निकिरूं था। अचो त हली घुमूं, असां बि घुमूं, तव्हां बि घुमो। हलो। गीत गायूं नाहिन छॾियूं वफ़ाऊं, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त। गजगोड़ शींहं वारी रोके न को बि सघंदो, गजगोड़ शींहं वारी रोके न को बि। हाणे पिकनिक टूर जे लाइ निकिरी चुका आहियूं। अॼु हाणे असां सिरनवारी में अॼु पुॻा आहियूं। असां टीम गॾु आहे। दोस्तनि खां पुछंदा हिन टूर कीअं पियो लॻे ऐं अॻिते जे सफ़र लाइ हिन दोस्तनि खे छा कीअं सामान आहे, छा सीधो सामान आहे, छा सोचूं आहिनि, छा वीचार आहिनि। दोस्तनि खां पुछंदो अचो, सभु को पंहिंजा पंहिंजा राय ॾींदो। जीअं साईं आचार्य तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए हीअ टूर पंहिंजो? साईं असांखे ज़बरदस्त ख़ुशी आहे माशाल्लाह। अॼु असां पंहिंजी टीम सां गॾु निकिता आहियूं चोटियारियूं डैम ज़िलो सांगड़ में। वाह वाह, जंहिंजी वॾी तारीफ़ हले पई आहे। परे परे खां माण्हू हली अचनि था उते घुमण जे लाइ। तो असां बि पंहिंजी टीम सां गॾु निकिरी वियासीं माशाल्लाह, ज़बरदस्त मज़ो माणियोसीं। तो वधीक अव्हांखे वरी उते पुॼी पोइ वरी असां अव्हांखे ॿुधाईंदासीं तफ़सील वधीक। हा, इहो आचार्य बलोच साहिब जे पंहिंजो अहवाल ॾिनो। अली मोहम्मद साहिब खां वठूं न हीअ कीअं पियो हिनखे टूर लॻे साईं? जी साईं, अव्हांखे कीअं में महसूसु थिए? असांखे ॾाढो सुठो पियो लॻे। असां 5-4 ॾींहं ते निकिरी पिया आहियूं ज़िलो सांगड़ जी। अच्छा, असां ॿुधो आहे मशहूरु आहे। असां गॾु निकिता वधीक उते वसण खां पोइ। चलो दोस्तो, हलूं था डैम जे तरफ़। वधीक तव्हांखे उते रसी ॿुधाईंदासूं। हलो। गीत गायूं नाहिन छॾियूं वफ़ाऊं, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त। गजगोड़ शींहं वारी रोके न को बि सघंदो, गजगोड़ शींहं वारी रोके न को बि सघंदो। काइनात जैसिया धरती जो नाम रहंदो, काइनात जैसिया धरती जो नाम रहंदो। छेड़े मतां असांखे अहिड़ियूं कयो ख़ताऊं, छेड़े मतां असांखे अहिड़ियूं कयो ख़ताऊं। हवाऊं, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सकाफ़त। टोपी मथे ते पटको जोधा जवान पाए, टोपी
भी मथे ते पटको जोदा जवान पाए अजरक जावे सतन ते आया सभई सजाए अजरक जावे सतन ते आया सभई खैरियत सां चोटियारू डैम ते पुजी चुका आहियूं पंहिंजे दोस्तनि सां गॾु। हाणे तव्हांखे नज़ारो ॾिसंदो ही चोटियारू डैम आहे ऐं असां पंहिंजी संगत सां खैरनि सां पुॼी विया आहियूं। के बलोच साहब कहिड़ा हाल अथव? साईं अल्हम्दुलिल्लाह कीअं सफ़र रहियो साईं तव्हांजो? साईं फर्स्ट क्लास। अच्छा जी आओ कीअं मज़ो अचे पियो साईं तव्हांखे घुमण में? साईं बिल्कुलु हाणे पहुता आहियूं। अच्छा तो हाणे अॻिते वञूं था, अॻिते ना लाचूं अॼु बीठियूं आहिनि। जी आओ। तो हाणे टीम पंहिंजी पूरी रसी चुकी आहे हिते। सर असां रसी चुका आहियूं। हाणे जो जेको फैशन आहे तो तव्हांखे ॾाढो मज़ो आहे साईं, ॾाढो सुठो मज़ो आयो। बहितर जेको हिते जो नज़ारो तव्हांखे कॾहिं कोन मज़ो आयो। ज़बरदस्त माशाअल्लाह। पाणी घटि आहे जहिड़ो ॿुधो तूं तहिड़ो आचर ॾिठो तूं बाबा। आचर जहिड़ो ॿुधो तूं तहिड़ो ॾिठो तूं। हा साईं मज़ो ज़बरदस्त अची रहियो आहे संगत खे। यहाँ भी अॻिते बि नज़ारा आहिनि के वे बि ॾिसणा आहिनि। लिखियल प्यारा वो जाने तुझो नालो लिखियल प्यारा मन में